Welcome to Synsoft Studio. This is Sahil Chandiyo. So अॼु असां जेको नेक्स्ट वीडियो था सिखूं उन में जीअं असां MS एक्सेल होप त तव्हां सभु शयूं क्लियरली कंदा था अचो, प्रैक्टिस कंदा था अचो. अगरि तव्हांखे का बि शइ सम्झ में नथी अचे त डेफिनेटली तव्हां कमेंट्स करे सघो था. उन जे बारे में मां तव्हांखे रिप्लाई कंदुसि. जेको तव्हां क्वेश्चन पुछणु चाहियो त मां उहो कोशिशि कंदुसि त तव्हांजो उहो जेको बि प्रॉब्लम हुजे उनखे हल करण जी कोशिशि कंदुसि ऐं तव्हांखे रिप्लाई ज़रूरु मिलंदी. छो त तव्हां असांखे सपोर्ट कंदा त डेफिनेटली असां वधीक अॻिते कम खे सुठे तरीक़े सां तव्हांखे सम्झाए सघंदासीं. छो त असांजे चैनल ई तव्हांखे बेनिफिट ॾियण लाइ फ़ाइदे लाइ कयो वियो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो. सो लेट्स सी उन में कहिड़ी शयूं सिखंदासीं. अॼु असां कुझु अकाउंट सिखंदासीं हिकु ॿ, ऐं जंहिंजे थ्रू तव्हां किथे बि कमु कंदा त तव्हांखे उहे शयूं सम्झ में अची वेंदियूं. अचो त असां उनखे एक्सेल में हलूं. सो कॾहिं कॾहिं असां ॾिसंदा आहियूं त परसेंटेज असां ॾिसंदा आहियूं त कोई कमु करे केतिरो थो करे, उन जी डे केतिरी थी थिए, उन जी परसेंटेज कीअं ॾिसंदा आहियूं. जीअं असांजो हीअ असांजो टेबल्स आहिनि, चार्ट्स. हिन चार्ट्स में असां कीअं कन्वर्ट कंदासीं हिन टेबल खे. असां जस्ट छा कंदासीं, हिनखे सिलेक्ट करण खां पोइ असां हितां कंहिं ते बि क्लिक कंदासीं असांजी उहा टेबल्स पाण अची वेंदी, उहा पाण ठही वेंदी. जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां हिन ते जस्ट क्लिक कंदासीं, ॾिसो हीअ हिते पाण मुराद अची वई. इट मीन्स असां हिनखे जेके नेम ॾिना हुया जीअं अली आहे, सलीम आहे, सनम आहे, त असांजी परसेंटेज हुनजी केतिरी थिए. ॾिसो सनम सभ खां वधीक सनम जी. अगरि असां हिन जी इंक्रीज़ कंदासीं त असांजी इंक्रीज़ पाण मुराद थी वेंदी. जीअं फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो असां 70-80 था कयूंसि. ॾिसो असां फॉर एग्ज़ाम्पल हिते था करे छॾियूंसि 80, त हुनजी जेका वैल्यू हूंदो ॾिसो हुनजी इंक्रीज़ थींदी. छो त हिन वैल्यू मथियों खयों अथई, हेठियों न खयों अथई. इट्स ओके. असां हिनखे फॉर एग्ज़ाम्पल ॾियूं था 40 था ॾियूंसि, उहा ॾिसो इंक्रीज़ थींदी. अगरि हिन जी असां घटि था करे छॾियूं 50% था कयूं, ॾिसो 50% अची वेंदी. मीन्स की असांजी जेतिरो बि हिन ते वैल्यू ॾींदासीं, ॾिसो 90 था ॾियूंसि त 90 वैल्यू अची वेंदो हुनजो. अगरि हिन असांखे चेंज करणु चाहियूं हिनखे त असां चेंज डेफिनेटली करे सघूं था. कंहिंजी मदद सां असां जस्ट छा कंदासीं, इंसर्ट ते अचो तव्हां या फॉर्मेट ते अचो. तव्हां फॉर्मेट ते लेआउट तव्हां चेंज करणु चाहियो, डेटा जेका बि उहा डिज़ाइन ॾिसो असां तव्हां चेंज था करणु चाहियूं. फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो हुनजी चेंजिंग, ठीकु आहे. हीअ सॼी हुनजी चेंजिंग असां डिफरेंट तरीक़े सां हिन जा रखी सघूं था. ॾिसो हीअ सॼे टेम्पलेट्स आहिनि, जेके चार्ट्स आहिनि उन्हनि जी मदद सां, स्टाइल्स आहिनि उन्हनि जा. या असां इंसर्ट करणु चाहियूं, असां चेंज था करणु चाहियूं, असां हिन वे सां था रखणु चाहियूं, येस कयोसि. 3D चार्ट्स में उहो पाण मुराद चेंज थींदी. ॾिसोसि हीअ ॾिसो हिन में इंक्रीज़ थी वई. हुनजो वैल्यूज़ डिफरेंट तरीक़े सां उहो असांजो वैल्यूज़ अची वेंदो. कंपेरिज़न जीअं जंहिंजो बि हूंदो उहो कंपेरिज़न पाण मुराद अची वेंदो आहे. असां हिन जो फॉर एग्ज़ाम्पल हिन जी मदद सां था रखणु चाहियूं, ॾिसोसि उन हिन मदद सां अची वेंदियूं. मीन्स के हीअ कुझु वेज़ आहिनि जेके असां डिफाइन करे सघूं था. वर्किंग डेज़ हूंदा आहिनि जेके उहे असां अप्लाई करे सघूं था हिन जी मदद सां. होप त तव्हांखे हीअ जेको हीअ वे आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो. ॾिसो हीअ असां चेंज करे सघूं था. जस्ट असां नेम लिखंदासीं. जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां जस्ट छा था कयूं, हिते तव्हां कुझु बि नेम्स ॾेई छॾियो. फॉर एग्ज़ाम्पल असां ॾियूंसि था नाला हैदर नोसे ॾेई था छॾियूं, अनिला ॾेई छॾियोसीं, ऐं हितां असां था ॾेई छॾियूंसि सुगरा. ठीकु आहे. हीअ असां ॾेई छॾियासीं नाला. असां हिते कुझु बि वैल्यू था ॾियणु चाहियूं, सॉरी असां हेॾां था ॾियूंसि हिते. ठीकु आहे. असां नालो चेंज एक्स्ट्रा बि ॾियणु चाहियूं. फॉर एग्ज़ाम्पल राति ॾिनोसीं, असां हिन जो 33 ॾिनोसीं. हाणे जस्ट छा कंदासीं, हिननि खे सिलेक्ट करे असां ईंदासीं हितां. फॉर एग्ज़ाम्पल वैल्यू था खणो, हीअ बार वारो स्टाइल, हीअ ॾिसो बार हूंदो पाण मुराद अची वेंदो. असां हिननि खे हेठि मथे सोरे सघूं था. ॾिसोसि इन तरीक़े सां असां हिननि खे सेट करे सघूं था असां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़. इन ॾिसो जेको बि वैल्यू तव्हां चेंज कंदा हुनजो वैल्यू चेंज थींदो वेंदो. मीन्स के अगरि हिननि खे असां सेम तरीक़े सां एक्स्ट्रा रखणु चाहियूं या चेंज करणु था चाहियूं, उहो असां करे सघूं था. साॻे तरीक़े सां असां छा कंदासीं, अच्छा हिन जूं डिज़ाइन्स बि तव्हां हिन जूं डिफरेंट तरीक़े सां रखी सघो था 3D स्टाइल्स में. या चेंज करणु चाहियो हिनखे त चेंज बि करे सघूं था. ॾिसोसि ठीकु आहे. हिन तरीक़े सां तव्हां चेंज करे सघो था. ॾिसो ठीकु आहे. ॾिसो हीअ सुगरा जी जेका हुई उहा चेंज थींदी. उनखां पोइ आहे जेको असां नेक्स्ट ॿियो असांजो फार्मूला. जीअं असां कंहिं बि शाप ते कोई कमु करे थो, उहो शाप ते कीअं असां उनजी सेटिंग वग़ैरह कीअं थींदी. जीअं फॉर एग्ज़ाम्पल कयो शाप आहे, कंप्यूटर शाप आहे, उन तव्हां CDs या LCDs जेके बि तव्हां खपायो था त उनजो तव्हां कीअं फार्मूलाज़ अप्लाई ईंदा. त सभ खां पहिरियां
असां क्वांटिटी फॉर एग्जांपल कीबोर्ड था खपनि असांखे 2 ऐं असांखे माउस था खपनि 4 असांखे सॉरी CPUs 2 था खपनि ऐं कीबोर्ड था असांखे 4 खपनि LCDs असांखे 2 थियूं खपनि त असां हिननि खे प्राइस केतिरी आहे फॉर एग्जांपल अगरि हिन जी प्राइस ॾिसणु चाहियूं त फॉर एग्जांपल प्राइस हिन जी त असां रखूंसि 3000 रखियोसीं माउस जी केतिरी आहे 130 था रखूं ठीकु आहे उनखां पोइ कीबोर्ड जी केतिरी क़ीमत आहे फॉर एग्जांपल 150 रखियोसीं LCD केतिरी आहे फॉर एग्जांपल असां था रखूंसि 2200 ठीकु आहे उनखां पोइ असां हिते टोटल करणु चाहियूं असां टोटल कयूं था फॉर एग्जांपल इज़ इक्वल त सम लिखंदासीं ब्रैकेट स्टार्ट असां 2 खयोंसीं असां मल्टीप्लाई कंदासीं कंहिंसां अगर असां ॾिसो फॉर एग्जांपल या त असां ही था खणो मल्टीप्लाई कयोसि क्वांटिटी खणो यानी कि प्राइस के क्वांटिटी सां मल्टीप्लेक्शन कयो या तव्हां क्वांटिटी खणी करे पोइ मल्टीप्लेक्शन असां कयो इट्स ओके ब्रैकेट ओवर एंटर कंदासीं असांजा 6000 असां हिनखे सेम हेठि खणी अचोसि तव्हांजी जेका वैल्यू हूंदी उहा असांजी पाण मुराद अची हाणे तव्हां डिस्काउंट त असां डिस्काउंट जो त फार्मूलो न हुयोसीं असां छा कंदासीं हिनखे वापसि हिते अची करे असां छा कंदासीं हिन मां माइनस ॾींदासीं कहिड़ो डिस्काउंट वारो ख़ाली सेल ॾेई ब्रैकेट ओवर कंदासीं एंटर कंदासीं अच्छा सॉरी त असां वैल्यू जेको हुयो डबल हुन में ॾिनल हुई तॾहिं हुनजी हाणे तव्हां हिनखे हेठि छिके अचो अगरि ही डिस्काउंट थो वठणु चाहे फॉर एग्जांपल हिननि ते 400 ठीकु आहे त हुन मां ॾिसो 5600 हिन मां बि 100 रुपयो डिस्काउंट थो वठे ॾिसो डिस्काउंट थो थिए 600 आहे ॾिसो कीबोर्ड जो हितां बि डिस्काउंट थो घुरे फॉर एग्जांपल 40 रुपया ही ॾिसो हुनजो घटि थींदो हिते बि हुनखां फॉर एग्जांपल तव्हां खां डिस्काउंट थो वठे अच्छा ये 2200 असां सही तरीक़े सां कोन लिखिया आहिनि ही 2200 ठीकु आहे ही ॾिसो 4400 हिते बि चवे थो मूंखे 300 रुपया छॾियो ही ॾिसो हुनजो हिन जो नेट टोटल तव्हां हिते रखी छॾियो फॉर एग्जांपल नेट टोटल कीअं कंदासीं जीअं नेट टोटल इज़ इक्वल लिखंदासीं सम लिखंदासीं ब्रैकेट स्टार्ट असां छा कंदासीं हिनखे सिलेक्ट करे ब्रैकेट ओवर कंदासीं एंटर कंदासीं नेट टोटल अची एतिरी अची वेंदी तव्हां डिस्काउंट केतिरो आहे तव्हां डिस्काउंट बि टोटल करे सघोसि था ठीकु आहे डिस्काउंट ते हेठि अची करे इज़ इक्वल लिखोसि सम लिखो ब्रैकेट स्टार्ट तव्हां हिनखे डायरेक्टली हिनखे सिलेक्ट कयो ब्रैकेट ओवर कयो एंटर कयो ॾिसो डिस्काउंट ही तव्हांजो डिस्काउंट तव्हां भले हिन जो कलर वग़ैरह जेको बि तव्हां रखणु चाहियोसि डिस्काउंट जो बि फॉर एग्जांपल ऐं हिन जो बि तव्हां कलर जेको बि रखणु चाहियो नेट टोटल जो तव्हांजो उहो नेट टोटल जो चेंज थींदो ही असांजो नेट टोटल थी वियो ही असांजो डिस्काउंट थी वियो होप त तव्हांखे ही इज़ी तरीक़ो हुयो अगरि तव्हांखे को बिल शाप जो बिल ठाहिणो हुजे त हिन जी मदद सां असां बिल जो शाप वग़ैरह ठाहे सघूं था अगरि असांजो वीडियो तव्हांखे सम्झ में आयो हुजे प्लीज़ पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो थैंक यू फॉर वॉचिंग